दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। जोही शहर जे बबर मोहल्ला में क़ाइम प्राइमरी स्कूल मुसलसल बंद हुअण बावजूद तर जो बासर वॾेरो ॾमेरची पियो। ख़बरूं हलाइण बाद स्कूल खुली वियो। स्कूल ते कब्ज़ो कंदड़ वॾेरे जो औबाश पुट ढोलो वल्द शहमीर बबर ऐं साथनि सां गॾिजी मुंहिंजे मासूम 6 सालनि जी अली रज़ा उन जे हम उमिरि छोकिरे खे इहा कमाल करे मुंहिंजे मासूम पुट जूं बाहूं ऐं हथ ॿधी ज़बरदस्ती करण जी कोशिश कई। मुंहिंजे मासूम पुट जा हथ पेर ॿधण ते दाहूं कयूं संदसि हम उमिरि ॿारनि अची घर ॿुधायो त पाड़ी जे हिक ख़ाली जाइ ते मुंहिंजे घर वारी पहुती त मासूम पुट अली रज़ा रोई रहियो हुयो। बाहूं ॿधल, हथ पेर ॿधल हुआ। मासूम ॿार सां ज़्यादती थियण बाद जोही थाणे ते NC दाख़िल कराइण बाद SHO जोही ऐं 1-5 इंचार्ज वॾेरे जे पुट खे गिरफ़्तार करण खां टाल मटोल कंदा रहिया। जोही पुलिस बासर वॾेरे जे पुट ढोलो खे बचाइण लाइ नह चोटी जा ज़ोर। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, हाई कोर्ट सिंध सेशन जज दादू, IG सिंध, डेल IG हैदराबाद, SSP दादू खां मुतालबो थो करियां त फौरी तर जे बासर वॾेरे जो औबाश पुट ढोलो गिरफ़्तार करे साफ़ ई इंसाफ़ कयो वञे।